कश्मीर शिकारपुर ऐं तंगवानी अवाम खे अपील कजे थी त 8 फरवरी जे ॾींहुं तीर ते ठपो हणी क़ौमी असेंबली जे तक NA 192 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार मीर शबीर अली खान बिजाराणी ऐं तंगवानी तक PS6 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजाराणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई खेसि कामयाब कंदा। मीर शबीर अली खान बिजाराणी ऐं सरदार मीर महबूब अली खान बिजाराणी जी कामयाबी अवां तक जी ग़रीब आवाम जी कामयाबी ऐं तक जी ग़रीब आवाम जे हक़नि जी तहफ़ुज़ जी ज़मानत आहे। पारां सेठ जीवतलाल, सेठ संदीप कुमार, सेठ अमित कुमार, कश्मीर शिकारपुर तक NA 192 ऐं तंगवानी तक PS6 जो बाशऊर आवाम। सरदार शबीर अली खान छठी कौमन जो शान, सरदार शबीर अली खान छठी कौमन जो शान। जिए मीर शबीर अली खान बिजाराणी जिए, जिए मीर महबूब अली खान बिजाराणी जिए।